अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भले कार आऊं यहाँ पेरिया गुल सबका पेरिक नजर हेडलाइंस ते वफाकी हुकूमत 27वीं आईनी तरमीम हलंदड़ महीने ही मंजूर कराइण जो प्लान तैयार करे वरितो। तरमीम ते इत्तफ़ाक़ राय लाइ हुकूमत जा मुल्क जी सियासी पार्टियुनि सां राब्ता। ज़रियनि मूजिब 27वीं आईनी तरमीम जो मक़सद वफ़ाक़ जे अख़्तियारनि में इज़ाफ़ो करणु आहे। NFC अवार्ड में सूबनि जो हिस्सो घटि कयो वेंदो। कमांड ऑफ आर्मेड फोर्सिस जे हवाले सां आर्टिकल 243 में तरमीम जी तजवीज़ बि तैयार। वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनाउल्लाह चयो आहे त आइन मुक़दस ज़रूर आहे पर उर्फ़ आख़िर नाहे। बहितरी लाइ तरमीमूं ज़रूरी आहिनि। 27वीं आइनी तरमीम ते सियासी पार्टियुनि में मुशावरत जारी आहे। राणा सनाउल्लाह वधीक चयो आहे त अरिड़हीं तरमीम जो तालुक वसीलनि जी विरासत सां आहे ऐं हाणे ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त मर्कज़ ऐं सूबनि में बराबरी पैदा कई वञे। दिफ़ाई बजट सिर्फ़ वफ़ाक़ न पर सूबनि जी बि गॾियल ज़िम्मेवारी आहे। पंजाब ऐं KPK में अॼु ऐं सुभाणे बरसातुनि जी अॻकथी। ख़ैबर पख़्तूनख़्वा जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सुभाणे ताईं वक़्फ़े सां वसकारे जो इम्कान। PDM जो चवणु आहे त अॼु ऐं सुभाणे लाहौर समेत पंजाब जे इलाइक़नि में हल्की बरसात जो इम्कान आहे। बरसात खां पोइ सूबे अंदरि फ़िज़ाई गदिलाण में घटिताई ईंदी। खंबे गुम कयल शागिर्द अॻवाननि गनी अमानी सरमद मिराणी खे अदालत में पेश न कयो वियो। नौजवाननि जा वारिस सियासी कारकुन वकील सिंध हाई कोर्ट कराची में मौजूद वारसनि जो चवणु आहे त अदालत जे हुकुम बावजूद ॿिन्ही शागिर्दनि खे गैरकानूनी तौर ते खंबे गुम कयो वियो आहे। असां कानूनी अदालतुनि जी ॻाल्हि कयूं पिया पर कानून जी रखवाला पाण कानून जे पायमाली करे रहिया आहिनि।